हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 4 अखरनि सां मानूस थींदासीं, जेके हिकिड़े ई आवाज़ ज़ खे ज़ाहिर कनि था। पर अॻिते हलण खां पहिरीं अव्हां खे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण ही सभई अखर सिखी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 24 अखर ज़ाल, 27 अखर ज़ा, 31 अखर ज़्वाद ऐं 33 अखर ज़ोए सां मानूस थींदासीं, जेके ज़ जो आवाज़ ॾींदा आहिनि। यादि रहे त अवाइली सिंधी ज़बान समेत हिंदुस्तान जे अक्सर ॿोलियुनि में ज़ जो आवाज़ मौजूदु ई न हो। अॼोकी सिंधी ज़बान में इहो आवाज़ पहिरीं अरबी, पोइ फारसी ऐं पोइ अंग्रेज़ी ज़बान ज़रिए शामिल थियो आहे। तंहिंखां पोइ सिंधी ज़बान में इन आवाज़ सां एकड़ ॿेकड़ नवां लफ़्ज़ पैदा थिया आहिनि। तंहिं करे हिन सबक़ में पेश कयल लॻभॻ समूरा लफ़्ज़ अरबी, फारसी या अंग्रेज़ीअ खां उधारियल आहिनि। ज़ाल जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं दाल जो अखर, पर इन जे मथां हिकिड़ो टुॿको लॻंदो आहे। ज़ा जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं रा जो अखर, पर इन जे मथां हिकिड़ो टुॿको लॻंदो आहे। ज़्वाद जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं स्वाद जो अखर, पर इन जे मथां हिकिड़ो टुॿको लॻंदो आहे। ज़ोए जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं टोए जो अखर, पर इन जे मथां बि हिकिड़ो टुॿको लॻंदो आहे। इन्हनि 4 अखरनि मां कंहिं बि हिक जे मथां ज़बर जी निशानी लॻाए ज़ जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़रो, ज़र्द, ज़र्दो, ज़र्दी, ज़रूर, ज़रूरत, ज़रूरी, ज़र्फ, ज़र, ज़न, ज़मीन। हाणे पाण ज़ जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। बाज़, चीज़, मेज़। इन्हनि 4 अखरनि मां कंहिं बि हिक जे हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ज़ जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़िकिर, ज़िप, ज़िलज़िलो, ज़िद, ज़िद्दी। इन्हनि 4 अखरनि मां कंहिं बि हिक जे मथां पेश जी निशानी लॻाए ज़ जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़ुकाम, ज़हल, ज़ुल्म। हाणे पाण ज़ जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। अंदाज़, साज़, काज़, बाज़, राज़, राज़, नाज़, अर्ज़, गर्ज़, फर्ज़, कर्ज़, मर्ज़। इन्हनि 4 अखरनि मां कंहिं बि हिक जे पुठियां अलिफ जो अखर लॻाए ज़ा जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़ा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़ात,
ज़ाइको, ज़ाइद, ज़ाया। हाणे पाण ज़ा जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। पीज़ा, जैज़ा, रज़ा, सज़ा, ग़िज़ा, फ़िज़ा। इन्हनि चइनि अखरनि मां कंहिं बि हिक जे पुठियां वाव जो अखर लॻाए ज़ो जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़ो जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़ोक, ज़ोकी, ज़ोर, ज़ोन, चूज़ो, राज़ो, रोज़ो, रोज़ो, ताज़ो, दरवाज़ो, कवाज़ो, मज़ो। इन्हनि चइनि अखरनि मां कंहिं बि हिक मथां पेश ऐं उन जे पुठियां वाव जो अखर लॻाए ज़ू जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़ू जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़ूमाना, ज़ू, ज़ूज़ाट, ज़ूम। हाणे पाण ज़ू जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आरज़ू, तराज़ू। इन्हनि चइनि अखरनि मां कंहिं बि हिक जे पुठियां ये जो अखर लॻाए ज़े जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़े जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़ेर, ज़ेराब, ज़ेर, ज़ेड। इन्हनि चइनि अखरनि मां कंहिं बि हिक जे हेठां ज़ेर ऐं उन जे पुठियां ये जो अखर लॻाए ज़ी जो आवाज़ लिखबो आहे। हाणे पाण ज़ी जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ज़ी, ज़ीपट, ज़ीरो। हाणे पाण ज़ी जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। काज़ी, ग़ाज़ी, माज़ी, काज़ी, बाज़ी, दर्ज़ी, जालसाज़ी, ज़रख़ेज़ी। ज़ा अलिफ ज़ा जे पुठियां नून जो अखर लॻाए ज़ां जो आवाज़ लिखबो आहे। ज़ा अलिफ नून ज़ां। हाणे पाण ज़ां जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। एज़ां, थेज़ां, नाज़ां। ज़ा पेश वाव ज़ू जे पुठियां नून जो अखर लॻाए ज़ूं जो आवाज़ लिखबो आहे। ज़ा पेश वाव नून ज़ूं। हाणे पाण ज़ूं जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। चीज़ूं, साइज़ूं, मेज़ूं, नेमाज़ूं। हाणे पाण ज़ जे आवाज़ सां शुरू थींदड़ के ॿिया लफ़्ज़ सिखंदासीं। ज़िंदा, ज़ंग, ज़िंगर, ज़ियान, ज़ोंग। ज़बरदस्त, ज़बरदस्ती, ज़ेरदस्त। इन सां ई इहो सबक़ पुॼाणीअ ते पहुतो। कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार करणु न विसारींदा। सिखंदा रहो। सिंधी साइंस चैनल ॾिसंदा रहो।